मुफ्ती साहब हिकिड़ो शख़्स पेश इमाम सां ज़ाती मामलात ऐं ॾे वठ जे करे नफ़रत थो करे। उन शख़्स हिकिड़ी नमाज़ में नियत कंदे चयो त मां शैतान जे पुठियां नमाज़ थो पढ़ां, छा इन जी नमाज़ थींदी? जंहिं शख़्स जे पुठियां तव्हां नमाज़ था पढ़ो, जंहिंखे तव्हां पंहिंजो पेश इमाम बणायो आहे, उन ते 100% एतमाद करणु ज़रूरी आहे। जेकॾहिं तव्हांजो उन जे मथां एतमाद नाहे, अक़ीदे जे एतबार सां गड़बड़ आहे, तव्हांजी नमाज़ न थींदी। या तव्हांजे दिलि में उन जे बारे में नफ़रत आहे, बुग़्ज़ आहे, अदावत आहे, को बि मामिलो आहे, त जंहिं शख़्स सां तव्हांजी नफ़रत आहे, तव्हां पंहिंजी नमाज़ जो ज़िम्मेदार उनखे कीअं था बणायो? कम अज़ कम इमाम जे मथां एतिरो एतमाद हुजे जेतिरो तव्हांजो नाई जे मथां एतमाद हूंदो आहे। जॾहिं वार ठाराइण वेंदा आहियो नाई वटि, त नाई जे मथां तव्हांजो 100% यकीन हूंदो आहे त इहो मूंखे नुक़सान न ॾींदो। तव्हां पंहिंजे जिस्म जो ख़ासि हिसो मथो उन जे साम्हूं पेश कंदा हो त हाणे वार ठाहे, ऐं उन जे हथ में छा आहे? क़ातिलाना ज़रियो, ब्लेड आहे। जेकॾहिं थोरो हेॾे होॾे घुमाए त माण्हू ख़तमु। तव्हांजो 100% यकीन आहे त मूंखे नुक़सान न ॾींदो, तॾहिं वार ठारायो था। जेकॾहिं 99% यकीन हुजे, 1% शक हुजे त इहो मूंसां दुश्मनी करे सघे थो, तॾहिं बि तव्हां उन खां वार न ठाराईंदव, ॿिए वटि वेंदव। त कम अज़ कम एतिरो यकीन पेश इमाम सां बि हुजे, छो त तव्हां उनखे पंहिंजी नमाज़ जो ज़िम्मेदार ठहिरायो था। उन जी नमाज़ थींदी, तव्हांजी नमाज़ थींदी। जेकॾहिं उन जी नमाज़ ख़राबु, तव्हांजी ख़राबु। उन जा कपिड़ा ख़राबु, तव्हांजी नमाज़ ख़राबु। उन जो अक़ीदो ख़राबु, तव्हांजी नमाज़ ख़राबु। उन जी तिलावत ख़राबु, तव्हांजी नमाज़ ख़राबु। त पेश इमाम जे मथां एतमाद हुजे, उन जे पुठियों नमाज़ पढ़ो। ऐं बिला वजह खामखा मामूली ॻाल्हियुनि ते पेश इमाम सां अदावत रखणु, नफ़रत रखणु, इहो बि ग़लति शइ आहे। बाक़ी जेको हिन चयो आहे त मां शैतान जे पुठियां नमाज़ थो पढ़ां, त इन सां इहो काफ़िर न थींदो, छो त हक़ीक़त में इहो शैतान जी इबादत नथो करे त मां अॻियों पेश इमाम शैतान खे बणायो आहे, बल्कि नफ़रत ऐं अदावत जे करे उनखे हिकिड़ी गार थो ॾे त मां शैतान जे पुठियां नमाज़ थो पढ़ां। हक़ीक़त में शैतान जी इक़्तिदा त नथो करे न। शैतान त उहो ई मरदूद आहे, उहो इमाम त कोन पढ़ंदो। इन करे इनखे काफ़िर न चइबो, बाक़ी इहो इन जी नमाज़ न थींदी।